अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई और ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जे जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे रावल खान अकबर खान खे चैलेंज ॾींदो ऐं उनखे गदारी जा मेणा ॾींदो ऐं चवंदो तूं वॾो मुनाफ़िक़ आहीं, पंहिंजे घर घुराए महिमाननि खे मारियो थी, तूं भलो मुड़ुसु न आहीं, तोखे मां हीअं कंदुसि हूं कंदुसि वग़ैरह वग़ैरह। अकबर खान भी रावल के भलियूं धमकियूं ॾींदो, ॿई हिक ॿिए खे धमकियूं ॾेई हितां मोटी वेंदा। पोइ अहिड़े हिसाब सां जेको आहे अॻिते ड्रामे जी कहाणी हलंदी रहंदी। इहो रुंडो कोन मरंदो दोस्तों, चाकर बि वेंदो, हथियार सीधा करे करे मोटी ईंदो हो ऐं हाणे रावल बि हथियार रुंडे सीधा करे करे मोटी आयो। मूंखे सम्झ में नथी अचे इहो फिॾो माण्हू हिन खां मरे छो नथो। मां हुजां त पहिरें ॾींहुं इन खे हिकिड़ी गोली में भड़वे खे धुप करे छॾियां ऐं ख़बर बि अथनि ही शैतान वरी बि न मुड़ंदो इनखे छॾियऊं। पोइ बि ही ड्रामे जो किन कयूं वेठा आहिनि रफ़ आहे ड्रामे खे। पहिरें ॾींहुं त रुंडे खे धुप करण भलो हुयो। दोस्तों अपडेट तव्हां कीअं लॻी, कंहिंजी अदाकारी तव्हांखे भली लॻी, चाकर खान जी या रावल जी, कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿी वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे।